ये ॾिसो कोन पिया हींअर छा पियो थिए, हींअर ॾिसो पिया त छा पियो थिए। जुल्फ़कार अली भुट्टो मारिजी वियो, बेनज़ीर मारिजी वई, सूरह बादशाह मारिजी वियो, जीएम सैयद रसूल अली जो हैदर तक जतो ई न रहिया, आशिक जुनैदा ग़ज़ाला मतीनू ऐं बशीर कुरैशी ऐं मुर्तज़ा भुट्टा तव्हां खां कसी विया। तव्हांजे सफ़न में फाज़िल राहू न आहे, ख़ालिद महमूद सुमरो न आहे, ऐं तव्हांजी जंग छाती आहे? तव्हांजी जंग आहे त अमर जलील खे कीअं दसूं। तव्हांजा बच्चा पिननि पिया, तव्हांजे माउनि वटि खाइण लाइ गिराह कोन्हे, तव्हांजे ॻोठनि में स्कूल कोन्हनि, तव्हांजे अस्पतालनि में दवाऊं कोन्हनि, तव्हां वटि कोविड जी वैक्सीन कोन्हे, तव्हांजे बच्चनि जे मथे ते छित कान्हे, तव्हांजे घरनि में पीअण जो पाणी कोन्हे, ऐं तव्हांजी जंग छाती आहे? अमर जलील खे कीअं दसियूं। तव्हांजी जंग आहे त सॼी 7 करोड़ सिंध जा माण्हू ऐं 22 करोड़ पाकिस्तान जा माण्हू गॾिजी हिकिड़े गुज़िरियल 80 सालनि जे माण्हूअ खे हेठि कीअं कयूं। होॾा इस्लाम पाण सभिनी जो मज़हब आहे, फ़लस्तीन में अरबनि जा बच्चा मुस्लिम बच्चा मरनि पिया, पाण लातालु कयूं। बोस्निया में मुस्लिम बच्चा मारिया विया, कश्मीर में मुआ, बर्मा में मुआ, पंहिंजो को तालुक कोन्हे। म्यांमार में रोहिंग्या मुस्लिम ॿारनि खे भाला टुंबे मारियो वियो, पंहिंजो वास्तो छा आहे? अमर जलील खे कीअं दसां। पंहिंजो बर्मा जे मुस्लमाननि सां तालुक कोन्हे, पंहिंजो तालुक कोन्हे त फ़लस्तीन में बचड़ा विया मरनि, पंहिंजो तालुक कोन्हे त महांगाई सिंध खे तबाह करे छॾियो आहे, पाकिस्तान खे तबाह करे छॾियो आहे, पंहिंजो तालुक कोन्हे त सिंध जा जज़ीरा पिया खसजनि, पंहिंजो वास्तो कोन्हे त सिंध जी ज़मीन पई खसजे, पंहिंजो वास्तो कोन्हे त करप्शन सिंध खे तबाह करे छॾियो आहे, पंहिंजो वास्तो हिन सां कोन्हे त सिंध जे ॻोठनि में गतरनि जो पाणी थो पीआरियो वञे, पंहिंजो वास्तो आहे अमर जलील खे कीअं सिधो करिणो आहे। 7 करोड़ सिंधी माण्हुनि खे चंद इंतहा पसंदि जज़्बाल बनाए इहो पैगाम पिया ॾियनि त असांजी ज़िंदगीअ जो वॾे में वॾो मसइलो अमर जलील आहे। बाबा हलो पोइ शाह लतीफ़ ते बि एफआईआर कटायूं, शाह लतीफ़ साईं सचल साईं जे सिर ते क़ीमत रखूं, चवे थो ए छा कमु करीजे जंहिं वटि अलाह आप बणीजे, सचल सरमस्त थो चए। पोइ हलो सचल सरमस्त ते एफआईआर कटायूं, हलो थाणे ते दराज़ा जे भरिसां को थाणो हूंदो, उते चऊं बाबा सचल सरमस्त ते एफआईआर कटाइण आया आहियूं, चवे थो नऊज़ बिल्ला, चवे थो ए छा कमु करीजे जंहिं वटि अलाह आप बणीजे। बंदो नऊज़ बिल्ला बंदे खे चए थो तूं अलाह आप थी, नऊज़ बिल्ला कुफर, उन ते हली एफआईआर कटायूं, इकबाल ते हली कटायूं। खुदा के बंदे तो हैं हजारों, बनों में फिरते हैं मारे मारे, मैं उसका बंदा बनूंगा जिसको खुदा के बंदों से प्यार होगा। हलो इकबाल के एफआईआर कटायूं, इकबाल के एफआईआर थे बागे बेश्त से मुझे हुक्म सफर दिया था क्यों, तारे जहां दराज है अब मेरा इंतजार कर। खुदा के नऊज़ बिल्ला चए पियो त मूंखे कम वधी विया आहिनि, आऊं नथो अची सघां, मुंहिंजो इंतज़ार कर। अलाह खे पियो चए इकबाल, इकबाल अलामा इकबाल अलाह ताला सां हुजत पियो करे, नऊज़ बिल्ला एफआईआर थियणु खपे, क़ीमत मुक़ररु थियणु खपे। सिरनि जी हेॾी हुजत, हेॾी तकलीफ़, रहमतें हैं तेरी अग़यार के काशानों पर, बर्फ गिरती है तो बेचारे मुसलमानों पर, तू महिरबान लॻो पियो धारियुनि ते कुफार ते, ऐं तुंहिंजी जेका अज़ाब आहे सो मुसलमाननि ते पियो कड़के। कंहिंखे बि मुखातिब थिए अलाह पाक खे, केरु बि मुखातिब थिए अलामा इकबाल। हलो इकबाल ते एफआईआर कढूं, हलो जोश मली आबादी ते हली एफआईआर कढूं, जोश मली आबादी उन ते एफआईआर थियणु खपे। मिला जो मौका तो रोक दूंगा, जलाल रोज़े हिसाब तेरा, पढ़ूंगा रहमत का वो कसीदा कि हंस पड़ेगा अताब तेरा। जड़े पहाड़ों की टूट जाती, फलक तो क्या अर्श भी कांप उठता, अगर मैं दिल पर न रोक लेता तमाम जोरे शबाब तेरा। अलाह के पुछे तो तुझी शयुनि खे आऊं न रोके ॾियां नऊज़ बिल्ला त सॼी ज़मीन जली वञे हा, तबाह थी वञे हा। जोश मली आबादी, हलो एफआईआर कटायूं जोश मली आबादी ते। हलो अखड़ू बस करी ओ यार, एको हर्फ तनू दरकार बुले शाह, हलो एफआईआर कटायूं, बुले शाह ते एफआईआर थियणु खपे, एफआईआर थियणु खपे। गालिब ते, गालिब मिर्ज़ा गालिब एफआईआर थियणु खपे। छा थो चए?
कई खतरनाक गाल तो करे। हमको मालूम है जन्नत की हकीकत, लेकिन दिल को खुश रखने को गालिब ये ख्याल अच्छा है। मुझे मालूम है नऊज बिल्ला छा तो चे, मुझको मालूम है जन्नत की हकीकत, लेकिन दिल को खुश रखने को गालिब ये ख्याल अच्छा है। गालिब ते FIR थियण खपे, गालिब के सज़ा मिलण खपे, न तो पाण में आए तो पोटा पड़ पोटा हूंदस उन्हनि खे ॻोल्हे चवंदा न हवारी, चवंदा अमर जलील जा हवारी मददगार, त जेके गालिब जा मददगार आहिनि। ऐं त इहो थो चवां, अचो तो सॼे राजनि ते गॾिजी अचो, अचो सभिनी राजनि ते गॾिजी FIR कटण। शाह लतीफ़ खां वठी जॾो अलस्त रब्बुकुम जॾहिं कन पियोम, कालू भली कलबसी तॾहिं तित चयोम, तहीं वेर कयोम वचन वेड़ी चंसी। जॾहिं अलाह पाक चयो त ॿुधाए आउं न आहियां तुंहिंजो रब, त ओॾी महिल मारवी चए थी तहीं वेर कयोम वचन वेड़ी चंसी, ऐं पंहिंजे वेड़ी चंद सां वतन थी कयां। लतीफ़ साईं ते FIR थियणु खपे, सचल ते, लतीफ़ साईं ते, शेख हयास ते। शेख हयास आहे बेश्त बि साॻी दुनिया ऐं दोज़ख बि निभारगी दुनिया, जंहिं जंहिं माणी सासा राणी, जंहिं जंहिं आहे त्यागी दुनिया साजो ॼाणी, ॼाणी वाणी पातो आहे तंहिं दुख जो हार। जेको दुनिया बेश्त बि हो अथव, दोज़ख बि हो अथव, अॻियां कुझु कोन्हे। नऊज़ बिल्ला कुफ़र आहे, कुफ़र आहे। शेख हयास ते, लतीफ़ ते, सचल ते, गालिब ते, इक़बाल ते, बुल्ले शाह ते, फरीद ते, वारिस शाह ते, सभिनी ते FIR थियणु खपनि। सभिनी खे FIR करे, सभिनी जे वारसनि ते केस दाख़िल करे, ऐं जेकॾहिं को उनजी मज़ाक़त करे त उनखे वाजिबुल क़त्ल करार ॾियणु खपे। इहो था चाहियूं न, इहो था चाहियूं न पाण, इहो था पाण चाहियूं, पाण इहो था चाहियूं त पाण पंहिंजा ॿिया मसइला हल थी विया, पाण खे पाणी मिली वियो, रोज़गार मिली वियो, पाण वटि करप्शन ख़तम थी वई, पंहिंजा फ़लस्तीनी बचड़ा, पंहिंजा कश्मीरी बचड़ा, पंहिंजा बर्मा जा मुस्लमान बचड़ा, उन्हनि जा मसइला हल थी विया। पाण हाणे लॻूं अमर जलील जे पोयां। बाबा इस्लाम मोहब्बत जो मज़हब आहे, इस्लाम बर्दाश्त जो मज़हब आहे, इस्लाम भाईचारे जो मज़हब आहे, इस्लाम बर्दाश्त दरगुज़र ऐं सब्र जो मज़हब आहे। अल्लाह पाक माण्हुनि जे दिलनि में मोहब्बतुनि सां राग़िब थियण जो जज़्बो पैदा कंदो आहे। जेके दुनिया जा वली हुआ, उन्हनि माण्हुनि खे तलवार जे ज़ोर ते मुस्लमान कोन कयो हो, उन्हनि माण्हुनि जूं दिलियूं मोहब्बतुनि सां खटियूं हुयूं। दुनिया जे वॾनि आलमनि मोहब्बतूं, ही जेके सूफ़िया कराम आहिनि, ही अजमेर शरीफ़, ही बहाउद्दीन ज़करिया, ही बाबा फरीद, ही जेके अब्दुल्ला शाह साहबी, इन्हनि माण्हुनि वटि तलवारूं थोरी हुयूं। इन्हनि मोहब्बतुनि सां अहिड़ा अमल ॾिना जो माण्हू उन्हनि में क़ाइल थिया। तंहिंजे करे सिंधियो, जेको सिंधियुनि खे इहो पैगाम थो ॾे त हिकिड़े खे मारियो, जेको हिन तबाह थियल ऐं बर्बाद थियल सिंध में प्यार जे बजाए चवे थो माण्हुनि खे कोहो, जेको तव्हांजी गुरबत तां तव्हांजी तवजो हटाए थो, जेको तव्हांजी तालीम जी तबाहीअ तां तव्हांजो ध्यानु हटाए थो, जेको तव्हांजे अस्पतालुनि में, तव्हांजे अस्पतालुनि में त बचड़ा कुते जे शक ते तड़को तड़को मरियो वञनि, नंढड़ा ॿार माउनि जे हंजनि में तड़पी तड़पी मरियो वञनि, उन्हनि लाइ रेबीज़ जी सुई कान्हे। तव्हांजूं ॿारनि, तव्हांजूं नंढियूं नंढियूं ॿारनि, मोमिना, मोनिका, शर्त, तव्हांजूं नंढियूं ॿारनि, तव्हांजी साहिबा दरबार, उन्हनि जा कातल आज़ाद पिया हलनि, को इंसाफ़ कोन्हे। तव्हांजी कसूर में नंढड़ी ॿारनि ज़ैनब ॾींहं ॾिठे जो अगवा थी वई। वॾा मसइला इहे आहिनि त ज़ैनब ऐं मोमिना ऐं साइमा ऐं नाइलाउनि ऐं तानियाउनि जे कातलनि खे गिरफ़्तार कयूं, असीं फज़ीलाऊं ऐं इमरान वापसि वठूं, असीं पंहिंजे ॻोठनि खे बिजली ॾियूं, पाणी ॾियूं, रोज़गार ॾियूं, तालीम ॾियूं। या वॾो मसइलो इहो आहे त असीं फलाणे माण्हूअ खे वाजिबुल क़त्ल करार ॾियूं, फलाणे माण्हूअ खे दफ़न करियूं, फलाणे माण्हू खे कुचले छॾियूं।